जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त बानो रब जे हुज़ूर में पेश थींदो। रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा बाना दुनिया में तू माण्हुनि जे अॻियां क़ुरान पढ़ंदे अॼु मूं रब खे पंहिंजो क़ुरान पढ़ी ॿुधायो। अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां त तुंहिंजो बानो आहियां, ही तुंहिंजो कलाम आहे। ए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे अॻियां पढ़ां। रब फरमाईंदो हाओ मां रब थो चाहियां त क़ुरान मुंहिंजो आहे पर पढ़ तूं त मां अल्लाह ॿुधां। इमाम बहकी शोबुल ईमान में रिवायत आणे थो त जेॾी महिल बानो हिकड़ी आयत पढ़ंदो त रब उन जो हिकड़ो दर्जो बुलंद कंदो। वरी ॿी आयत पढ़ंदो त वरी ॿियो दर्जो बुलंद थींदुसि। वरी टी आयत पढ़ंदो त टियों दर्जो बुलंद थींदुसि। पोइ जंहिंखे जेतिरियूं आयतूं यादि हूंदियूं ओतिरा उन जा रब दर्जा बुलंद कंदो। भाग वारा उहे जेके कुरान जूं सभई आयतूं यादि आहिनि त आख़िरी दर्जो जेको ऊचे में ऊचो आला में आला अरफा में अकरम जेको जन्नत जो आला मकाम ऐं दर्जो हूंदो उन दर्जे ते हाफ़िज़ सगोरनि खे फ़ाइज़ कयो वेंदो।